बिरशा मां ख़बर ॾींदा हलूं त हाला जे मुस्लिम अंजुम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में हलंदड़ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में गरीब मिसकीन औरतुनि लाइ आयल वज़ीफ़े जी रक़म मां 1500 खां 2000 रुपया कटौती करण जूं शिकायतूं मिलण ते पुलिस जो छापो लॻण जे इतला ते डिवाइस होल्डरनि ऐं एजेंटनि में भाॼ पइजी वई। पुलिस कार्रवाई कंदे कटौती कंदड़ 6 ॼणनि असगर चवाण, अनीस खलजी, लुत्फ अली, रूजानी, हसन रज़ा, दानिश बहराम के गिरफ्तार करे वरतो, जॾहिं त कैंप इंचार्ज अब्दुल गनी राजपर, फैज़ान पठान, वकास शेख समेत केतिरई एजेंट ऐं डिवाइस होल्डर भितियूं टिपी फरार थी विया। पुलिस गिरफ्तार थियल डिवाइस होल्डरनि खे लाकअप करे डिवाइसूं पंहिंजी तहवील में वठी केस दाख़िल करे छॾियो, जॾहिं त कटौती कयल रक़म SHO हाला औरतुनि खे संदन सुञाणप कार्ड ॾिसी बर वक़्त वापसि कराए छॾी। इन मौक़े ते SHO हाला हाजी ठारू खान भट्टी ॿुधायो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ईंदड़ पैसनि मां कटौती करण वारियुनि शिकायतुनि बाद डिवाइस होल्डरनि खिलाफ़ कार्रवाई कई वई आहे। कटौती कयल रक़म औरतुनि खे वापसि कई वई आहे। हिन चयो त गैर कानूनी कटौती कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।